अस्सलामु अलैकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। हाणे असां सूरत ज़ारियात पढ़ूं पिया। हिन खां अॻु में कुझु आयतूं पढ़ियूं अथऊं। पहिरीं हिन मंझि आहिनि क़स्म। हाणे क़स्मनि जी ॻाल्हि हुई। औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वज़ारियाति ज़रवन फ़लहामिलाति विक़रन फ़लजारियाति युसरन फ़लमुक़स्सिमाति अमरन इन्नमा तुअदून लसादिक़ व इन्नद्दीन लवाक़िअ। हाणे इहे पहिरीं जेके क़स्म हुआ उनजी हिकिड़ी माना असां इहा कई त इहे सभई हवाऊं आहिनि जेके पहिरियों ज़ारियात छटण वारियूं, जेके ॿिज छटीनि थियूं, हवा छटीनि थियूं, दज़ छटीनि थियूं, मिटी छटीनि थियूं। ऐं फ़लहामिलाति विक़रा ऐं खणी हलनि थियूं हवाऊं। पर हिन जी ॿी माना जेका मुफ़सरनि कई आहे त पहिरियों त इहे हवाऊं आहिनि, हवाउनि जो क़स्म आहे जेके खणनि थियूं। ऐं ॿियूं हवाऊं आहिनि जेके ककरनि खे खणी हलनि थियूं या ककर जेके बार वारा आहिनि उन्हनि जो क़स्म आहे। फ़लहामिलाति विक़रा, ककर मींहुं पाणी जो बार खणी हलंदो। ॿी माना इहा। फ़लजारियाति युसरा, पर उन जेके ॿेड़ियूं थियूं हलनि पंहिंजे दरिया ते, उनखे बि हवाऊं खणी थियूं हलनि। हाणे त मशीनूं लॻियूं पियूं आहिनि, इन करे उन जो क़स्म आहे ॿेड़ियुनि जो जेके हलनि थियूं या हवाउनि जो जेके ॿेड़ियुनि खे हलाइनि थियूं। ॿई ॼण क़िस्म मुफ़सर इहे ॻाल्हि कनि था। वज़ारियाति ज़रवन फ़लहामिलाति विक़रन फ़लजारियाति युसरा, आसानी सां तरंदियूं थियूं वञनि पंहिंजूं ॿेड़ियूं पाणीअ ते, उहे हवा खणी थियूं हलनि। ऐं सलेमान अलैहिस्सलाम खे अलाह ताला एॾी कुदरत ॾिनी जो हुनखे जॾहिं हुकुम कंदो हल फलाणे पासे त महीने जो पंधु जेको आहे सो हिकिड़े ॾींहं में, बफ़रनि जो यानी हिकिड़े ॾींहं जे अध में ऐं ॿिए ॾींहं जे अध में ॿिए महीने जो, यानी हिकिड़े ॾींहं में पंहिंजो 2 महीननि जो पंधु करे वेंदी। सो बहरहाल इहो अलाह ताला जी मुमकिनात मंझि आहे, छो जो कुदरत वारो पाण आहे। फ़लमुक़स्सिमाति अमरा, जेके अमर अलाह ताला जा क़िस्म यानी यानी तक़सीम कनि था, विराहिनि था। त हाणे उहे थिया ॼण फ़रिश्ता आहिनि जेके, या हवाऊं आहिनि जेके खणी थियूं वञनि फ़रिश्तनि खे, या फ़रिश्ता आहिनि जेके हलनि था। मतिलबु त अहिड़ी क़िस्म सां ॿई मानाऊं। हवाउनि जो चइनी मान सां तालुक़ु थी सघे थो। ऐं पहिरियों रुॻो हवाऊं, ॿिया जेके आहिनि से ककर, टिया जेके आहिनि से कश्तियूं ॿेड़ियूं जेके आहिनि दरिया में, ऐं चोथा जेके फ़रिश्ता आहिनि। हाणे इन सां ई वास्तो रखण वारी सूरत साफ़ात आहे, 37 नंबर सूरत जेका यासीन खां पोइ थी अचे, उहा फ़रिश्तनि जा क़स्म आहिनि, जेके फलाणे फलाणे क़िस्म जा फ़रिश्ता। वरी हिन ई माना मफ़हूम वारी ॿी सूरत जेका आहे सा मुरसलात आहे। 77 नंबर नबल पंहिंजो अमयत सालून खां अॻु में जेका सूरत आहे मुरसलात, उहा मुरसलात माना मोकिलण वारियूं हवाऊं। पोइ हवाउनि जा क़िस्म आहिनि उहा बि। वरी नाज़ियात जेके आहिनि उहे बि फ़रिश्ता आहिनि, जेको 79 जेका सूरत आहे उहा नाज़ियात। त इन क़िस्म सां यानी 4 सूरतूं इन सां हिक ॿिए जो तालुक़ु आहे चइनी जो, यानी 37 सूरत, हेॾां हीअ जेका आहे सा 51 सूरत, ऐं 77 सूरत, ऐं 79 सूरत, हिन जो तालुक़ु फ़रिश्तनि ऐं हवाउनि वग़ैरह वग़ैरह उन्हनि जो अलाह ताला कसम खणे थो। हिन जो रखिबो त पोइ अॻिते छा थींदो, इनमा तुअदून। हासिलु मक़सदु जवाबु क़िस्म जो इहो आहे त जेको वाइदो तव्हां सां कयो वियो आहे, यानी बास बादल मौत ऐं हिसाब किताब ऐं जन्नत ऐं जहन्नम, ऐं जेको पनिशमेंट ऐं रिवार्ड, उहो जेको आहे सो आहे ई आहे सादिक़, सची ॻाल्हि आहे, कूड़ी ॻाल्हि न आहे। इहा साॻी माना जेका आहे सा इज़ा वक़अतिल वाक़िअत ऐं अलक़ारियत मलक़ारियत, सभई सूरतूं जेके आहिनि अहिड़ी क़िस्म जूं। सो इन ख़ासि ॻाल्हि तां ज़िल मारज वारी सूरत, सहल साइलुम, त इहे सभई सूरतूं
इन ॾांहुं त हीउ जेको वाइदो तव्हां सां कयो वञे थो उहो पूरो थींदो मतां भुलियल हुजो। हाणे असां घणा भुलियल आहिनि, अञा ताईं पक बीहे कोन थी। ऐं पोइ हिन ॿ हिन आयतूं इहे 5 ऐं 6 ॿई गॾिजे त इन मां तू अदू न ल ज़रूरु सादिक़ सचो आयो ऐं व इन दीन ल वाक़ियो इहो जेको हिसाब किताब जो ॾींहुं आहे, इहो ॾींहुं जेको यौमुद्दीन मालिक यौमुद्दीन इहो ॾींहुं जेको आहे सो ज़रूरु वाक़िअ थींदो। इज़ा वक़अतल वाक़िअ इन सां वास्तो आहे हिन ॻाल्हि जो। वाक़िअ उहो थींदो ई थींदो, जेको थियणो आहे वाक़िअ सो थींदो ई थींदो, हुन में का रुकावट कान्हे का। इहे ॿई गॾु हाणे पोइ वरी अलाह ताला कसम कंदो वसमा ज़ातिल हुबक ऐं कसम आहे वाटुनि वारे जिते मुख़्तलिफ़ क़िस्म जा रस्ता ठहिया पिया आहिनि, फलक अफ़लाक ठहिया पिया आहिनि, ऑर्बिट्स ठहिया पिया आहिनि, जिन मंझि आसमान मंझि इहे वाटूं ठहियलूं आहिनि, इहे हलनि थियूं। वाटूं माना मुख़्तलिफ़ जिन ते हलनि था इहे जेके अफ़लाक पंहिंजो ऑर्बिट्स आहिनि हुननि जो कंस्टलेशन्स मुख़्तलिफ़ आहिनि हुन जा। इन कम लफ़ी क़ौलिन मुख़्तलिफ़िन तव्हां जो ख़्यालु मुख़्तलिफ़ आहिनि, मतिलबु त तव्हां के मञनि था के नथा मञनि, के काफ़िर आहिनि के मोमिन आहिनि, त इन माना में आहिनि। योफ़क अनहु मिन मन उफ़िक फेरियो वेंदो उहो जंहिंखे जेको अॻु में कुदरत जे तरफ़ खां लोह कलम में लिखियलु आहे त फिरंदो सो फेरियो वेंदो। हाणे इहा सॼी ॻाल्हि अॻु में असां कईसूं। कुतिलल ख़र्रासून इहे जेके गप हणंदा आहिनि, जेके गप बि ज़नी फ़ारसी में चइबो आहे, माना गुफ़्तगू गुफ़्ते जे मञा लफ़्ज़ मञा गप आहे। गप्तगू बि कोन्हे, गप्तगू त उन मञा पोइ वरी गप लॻो आहे। गप माना चिक कोन्हे, पाणी मिठी कोन्हे, पर गप माना ॻाल्हि करणु। ख़र्रासून जेके आहिनि इहे ईअं अजायूं सजायूं ॻाल्हियूं करण वारा, हेॾां होॾां जूं, अलाह जी न रसूल जी न कम जी न कार जी न कसब जी न माश जी बुछड़ उबतियूं सुबतियूं ॻाल्हियूं रुॻो ख़र्रासून इहे जेके आहिनि अहिड़े क़िस्म जा माण्हू जे कूड़ वूड़ ठाहींदा हुआ त कूड़ अचो त कूड़ कुटियूं, अचो सिंधी में चवंदा अचो त कूड़ कुटियूं। हाणे वेठा कूड़ कुटीनि, पोइ मतिलबु हिकिड़ो ला यानी ॻाल्हियूं, यानी जंहिंजो को हासिलु न आहे, ला हासिलु, जंहिंजो मक़सदु आख़िर में उथ त कुझु कोन, वरी छा भला अलाह ताला फ़रिश्ता सभई शैतान सभु लानत पिया कनि था। बेकार ॻाल्हि अजाई का बि महफ़िल जंहिंमें अलाह जो ज़िक्र न हुजे, जंहिंमें अलाह जो दीन जो मोहम्मद करीम सलाह चङाई जो मिठाई जो मतिलबु बुछड़ाई खां बचण जो उहो न हुजे, रुॻो गपशप हुजे, त पोइ जेको आहे सो अलाह ताला कुथिल ख़रास लानत हुजे हिननि ते। कुथिल माना तबाह थियनि, बर्बादु थियनि। अलाह ताला इहो वॾी ॻाल्हि आहे। अलाह ताला चए थो कुथिल ख़रास, पाण चए थो, माना हिन खां वधीक कहिड़ी लानत थींदी। जो माण्हू चवंदा लानत अलाह ताला कोन थो करे, उहा जेका सूरत ला युहिब्बुल अज़हर इल्ला मन ज़ुल्म, त मतिलबु त इहा ॻाल्हियूं आहिनि। अल्लज़ीन हुम फ़ी ग़मरतिन साहून, पंहिंजे ग़मर में पंहिंजे हुन मंझि भुलियल आहिनि, पंहिंजे वेसला वेठा आहिनि। हाणे इहे ॻाल्हियूं सभु थियूं। यसअलून अय्यान यौमुद्दीन कॾहिं थींदो, अय्यान माना कॾहिं थींदो, यौमुद्दीन इहो हिसाब किताब जो ॾींहुं जेको चओ था सो कॾहिं थींदो। यौम हुम अलन्नार, अलाह ताला जवाबु ॾिए थो त यौम उहो तॾहिं थींदो जॾहिं हुम अलन्नार युफ़्तनून, जॾहिं बाहि जे फितने में पवंदव, यानी बाहि में सड़ंदव, त फितनो जेको आयो आहे सो सड़न जो फितनो आहे, हिन करे साड़िया वेंदव। ऐं चयो वेंदो छा ज़ूक़ू फितनतकुम, सड़ो चखो पंहिंजो मज़ो इन फितने जो, इन इम्तिहान जो, इहो सड़न जो इम्तिहान जेको आहे तपश वारो। साईं अलामा काज़ी साहिबु चयो त जेको ॻाल्हि जंहिंखे ज़ंग चढ़ी वेंदी त पोइ वरी बाहि में विझिबो त हुनखे तपश ॾिबी, तपश मज़ा ज़ंग न किरंदी त इहा जेको जहन्नम जो बाहि थींदी मोमिननि खे बि काफ़रनि खे जेका सा उहा उन ज़ंग लाहिण जे लाइ। ज़ूक़ू फितनतकुम हाज़ल लज़ी कुंतुम बिही तस्तअजिलून, इहो आहे उहो अज़ाब अलाह ताला जो जंहिंजे मुतलिक़ तव्हां तकड़ि थिए कई त किथे आहे अय्यान मुरसाहा, कॾहिं ईंदो अय्याम यौमुद्दीन, कॾहिं थींदो। त इहो उते पुछंदा हुओ ऐं चयो छो नथो अचे, असां ते भले किरे, आसमान जो टुकड़ो असां ते किरे त असीं ॾिसूं त कीअं थो किरे, त किरंदो त पोइ किरंदो, पोइ तव्हांखे कहिड़ो फ़ाइदो थींदो। पोइ हिन में अलाह ताला हुन खां पोइ चयो त 15 आयत खां
إن المتقين في جنات وعيون آخذين ما آتاهم ربهم إنهم كانوا قبل ذلك محسنين كانوا قليلا من الليل ما يهجعون وبالأسحار هم يستغفرون وفي أموالهم حق للسائل والمحروم وفي الأرض آيات للموقنين وفي أنفسكم أفلا تبصرون وفي السماء رزقكم وما توعدون فورب السماء والأرض إن आसमान ज़मीन वारे जो कसम आहे فورب السماء والأرض إنه لحق مثل ما أنكم تنطقون हाणे इहे थियूं 23 आयतूं उन खां पोइ इहे सभई पढ़ीसूं माना अॻु में कई अथऊं हल अताक हदीस दैफ़ इब्राहिम अलैहिस्सलाम जे महिमाननि जी ॻाल्हि मुकर्रमीन जी ॻाल्हि अची वई पोइ आया पोइ सलाम कयाऊं पोइ पंहिंजो मानी ठाहे खणी आयो पंहिंजो साईं हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम पर उहे वरी खाइनि कोन पिया त पोइ इजलिन समीन मोट सणबो ताज़ो पंहिंजो गाबो कुही खणी खायो फ़क़रब हू इलहिम हुनखे आछियाईं हुनखे पेश कयईं फ़क़ाल चयईं छा नथा खाओ फ़ौजस में ख़ीफ़ हुनखां ख़ौफ़ थियुसि हुनखे कालू ला तख़फ़ चयो तूं डपु न कर बशरूह बिल ग़ुलामिन अलीम हज़रत इसहाक़ अलैहिस्सलाम ग़ुलाम अलीम जेको इल्म वारो साहिबु छोकिरो ॼमंदो उनजो बशारत ॾिनऊंसि ऐं पोइ हुन सिद्धो में गुमोर जी इंज़ार जी ख़बर ॿुधायऊंसि या सॼी ॻाल्हि थी वई त अक़बल त अमरतहू फ़ी सरतिन फ़सकत वजहा वक़ालत अजूज़न अक़ीम कालू कज़ालिक काल रब्बुके इन्नहू हुवल हकीमुल अलीम इन खां पोइ काल फमा ख़तबुकुम कहिड़े मक़सद सां निकिता आहियो हज़रत इब्राहिम पुछे थो हुन खां अयूहल मुरसलून ऐं अलाह जा कासिदो अलाह जा मुरसलो पोइ हू ॿुधाईंदा त असां आया आहियूं सिद्धो में गुमोर खे माण्हू कालू इन्ना उरसिलना इला क़ौमिन मुजरिमीन लिनुरसिल अलैहिम हिजारत मिन तीन मुसव्वमतन इंद रब्बिका लिल मुसरिफ़ीन फ़अख़रजना मन कान फ़ीहा मिनल मुअमिनीन फ़मा वजदना फ़ीहा गैर बैतिम मिनल मुस्लिमीन व तरकना फ़ीहा आयतल लिल्लज़ीन यख़ाफ़ूनल अज़ाबल अलीम वफ़ी हाणे हितां 27-37 आयतूं इहे असां पढ़ी चुकासीं पहिरीं हाणे मूसा अलैहिस्सलाम जी ॻाल्हि था पढ़ूं फरमायो औज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम वफ़ी मूसा इज़ अरसलनाहु इला फ़िरऔन बिसुल्तानिम मुबीन हज़रत मूसा अलैहिस्सलाम ॼण मिस्र में ॼाओ ऐं कब्तियुनि जी बादशाहत हुई पोइ फ़िरौन जे घर में वञी परस पाताईं पोइ मदियन में वियो पंहिंजो भॼी क़त्लु कयो आई उन करे पोइ मदियन में हज़रत शुएब अलैहिस्सलाम या उनजे औलाद वटि उन माण्हू जेको हुयो शख़्स उन वटि वञी रहियो उनजे नियाणी सां शादी कयईं सफ़ूरा अलैहिस्सलाम सां पोइ उतां पुटु ॼास 10 साल हुन वटि कमायईं पोइ हाणे निकितो आहे पंहिंजो तूर सीना ते पहुतो आहे त उते जेको आहे सो अलाह ताला चयसि त तूं वञ तोखे फलाणे कम सां थो मोकिलियां सूरत ताहा में सूरत पंहिंजे आराफ़ में ऐं ॿियनि सूरतुनि में वधीक तफ़सील सां ज़िक्र आहे उहो सूरत क़सस में इहे सभई ॻाल्हियूं आहिनि पोइ हज़रत मूसा अलैहिस्सलाम वियो आहे फ़िरौन इज़ वफ़ी मूसा इज़ अरसलनाहु असां हुनखे मोकिलियोसीं इला फ़िरऔन ॾांहुं मोकिलियोसीं बिसुल्तानिन मुबीन अथॉरिटी पावर एविडेंस प्रूफ सबूत सां सबूत कहिड़ा हुआ पहिरीं हिकिड़ी त लठ सबूत हुयो ऐं ॿियो जेको यदे बैदा बग़ल में हथ ते विधाईं त अछो त थी वियो बिना कंहिं ख़राबी जे ऐं इन ॿ हुयूं निशानियूं जेके खणी वियो ऐं पोइ वरी बि 7 ॿियूं बि निशानियूं जेके आहे रत थी वञे पाणी ऐं पंहिंजो ॾेलर अचनि माखड़ अचे फलाण अचे जूं अचे फलाण रत इहे ॻाल्हियूं पहिरियों ॿार कुझु मारिजी वञे फलाण थिए इहे सभु 7 क़िस्म जूं बलाऊं उहे सूरत आराफ़ में हुनजो ज़िक्र आहे फ़तवल्ला बिरुकनिही पोइ मुंहुं मोड़ियईं लश्कर समेत पंहिंजे वक़ाल साहिरुन औ मजनून हू मञे कोन पियो फ़िरौन चए थो हीउ त जादूगर आहे या चरियो आहे हालांकि परवरिश हुते पाती ऐं सभु हुनखे सुञाणनि था फ़िरौन उहो जेको वॾो फ़िरौन हो सो गुज़ारे वियो जंहिंजे ज़माने में हीउ हुनजो पुटु हो जेको हिन सां गॾु खेॾियो हो रांदि कई वई
फ़ख़ज़नाहु व जुनूदहु फ़नबज़नाहुम फ़िल यम। पोइ असां हुनखे पकड़ियोसीं ऐं संदसि लश्कर खे बि व जुनूदहु फ़नबज़नाहु, पोइ उछलायोसीं हुनखे फ़िल यम में, पाणीअ में। मूसा अलैहिस्सलाम पाणीअ में उछलियाऊं हुनखे, हुन मज़ा कढियाऊं। ऐं पाणीअ जो ॼण इहो मौजज़ो आहे त कंहिंखे तारे कंहिंखे ॿोड़े। मूसा अलैहिस्सलाम खे विधऊं पाणीअ में, यम में। ऐं जेके मुंहुं माना माउ माना पाणी, पाणी माना मूसा अलैहिस्सलाम खे पाणी ऐं जेको जंगल हुयो, यानी जेको दरिया जो जेको थींदो आहे पंहिंजो इहो इलाइक़ो जंहिंमें पाणी बि हूंदो आहे ऐं पुसल बि हूंदी आहे ऐं जंगल जो ॾाढो हूंदी आहे, उन मज़ा हज़रत मूसा खे कढियऊं। इन करे हुनजो नालो रखियऊं मूसा। मूसा यानी पाणी ऐं जंगल जेको, इन जो नालो हुनजो इहो आहे। त पोइ फिल यम में उहो मुलीम। ऐं पोइ पंहिंजो लश्कर खे ॿोड़ियईं फ़िरौन जे, ऐं उन साॻे जितां पाणी ते लंघियो जितां मूसा खे कढियो आई पाणीअ मज़ा। ऐं मूसा संदसि क़ौम खे हितां टिपायईं, जेको फ़िरौन पोयां लॻो हो हुन में, त ॿई अलाह ताला जूं कुदरतूं पाण करे थो। वफ़ी आद, हाणे इहा ॻाल्हि ख़तमु थी हिते हज़रत मूसा जी। वफ़ी आद ऐं हूद अलैहिस्सलाम जो नालो कोन थो वठे, पर उन क़ौम जो ज़िक्र करे थो। वफ़ी आदिन इज़ अरसलना अलैहिम रीह, रीह हवा मोकिलीसूं, रीह अल अकीम। अल अकीम माना बेबरकत सां ई लिखियो आहे। बेबरकत माना संड आहे, माना जंहिंमें कुझु न को ॼमे न को न पिने को छा थिए, यानी अहिड़े क़िस्म जी सॼी बेबरकती। मा तज़र मिन शैइन अतत अलैहि इल्ला जअलतहू कररमीम। उहा हवा अहिड़ी हुई जो कंहिंखे न छॾियईं कंहिं शइ खे। मा तज़र मिन शैइन अतत अलैहि, जंहिं ते लॻी थिए उहा हवा अहिड़ी हुई जो साड़े थो छॾियईं जंहिं शइ खे लॻे। असां ॾिठोसीं डमरा में, अॼु पंहिंजो ढाका में आऊं होसि तॾहिं पंहिंजे हिते आयो हुयो टॉर्नेडो, हुनखे चवंदा अलाए ईस्टर वेस्ट ईस्टर था वेस्ट अलाए छा था चवनि, त उहो जितां लंघंदो हुयो साड़ींदो वेंदो बसि। हवा आहे जेका गरम आहे अहिड़ी सख़्तु, जेको आहे साड़ींदी वेंदी। मा तज़र मिन शैइन अतत अलैहि इल्ला जअलतहू कररमीम, ॻरियल यानी हॾी जीअं थींदी आहे अहिड़े नमूने सां ॻारे छॾे लोह खे। उहे जेके थंभा हुआ हुनखे लोह ॻारे छॾी, अहिड़े क़िस्म जी गरम थी हवा। हा, इहो ख़तमु थी ॻाल्हि पंहिंजो आद क़ौम जी, हूद अलैहिस्सलाम जे क़ौम जी। ॿिनि आयतुनि में ॻाल्हि ख़तमु। टी आयत 43 खां वरी आहे वफ़ी समूद, सालेह अलैहिस्सलाम जी क़ौम जो ज़िक्र आहे। सालेह अलैहिस्सलाम जो नालो हिते न आहे। वफ़ी समूद इज़ क़ील लहुम तमतऊ हत्ता हिन, जिन खे चयो वियो त मज़ा माणियो, तमतऊ मता माना रहो घुमो ख़ुशि मज़ा कयो, हत्ता आहिनि हिकिड़े ख़ासि वक़्तु ताईं, हिकिड़ो हत्ता आहिनि हिकिड़े ख़ासि वक़्तु ताईं, जेसि ताईं तव्हांखे ऐं डर ॾियां थो तेसि ताईं भले मज़ा कयो। पाकिस्तान वारनि खे बि डर ॾिनल आहे, 70 साल थी विया आहिनि, 72 73, अञा बि मज़ा माणीनि पिया ऐं ऐश अयाशियूं कनि पिया ऐं बदमाशी सां मुड़नि कोन था। रब पाक कॾहिं वठ कंदुनि मूंखे ख़बर न आहे। अतओ अन अमरे रबिहिम, पोइ आख़िर कयाऊं पंहिंजे पालींदड़ जे रब खां। इहे पाकिस्तानी बि जेके वॾा हथ भरियल आहिनि, जीअं हींअर ट्रम्प ऐं बुश ऐं ब्लेयर ऐं वॾे बुश खां वठी जेके सभु हथीला हथ धर्म रब पाक सां मुक़ाबिलो आहे सख़्तु। नेतान्याहू जो ऐं पंहिंजो मैक्रोनी जो, इहे सभु धरती ते वॾो आज़ार रब पाक हिननि खे वठ करे पकड़ करे गिरफ़्त करे। फातहो अन अमरे रबिहिम फाख़ज़तहुम साइक़तु, पोइ पकड़ियो हुननि खे साइक़ा, साइक़ा जेका पकड़ो, साइक़ा जेका वठ कंदी रब पाक जे तरफ़ां। साइक़ बुछड़ी चए, विझ जेका ठका करण वारी, सा साइक़त। वहुम यंज़ुरून, अहिड़ी लॻंदी साइक़ा मथे में माण्हुनि खे जो वञी थिया ख़ैर, छलन का साइक़ा लॻे कंहिंजे मथे में। फातहो अन अमरे रबिहिम फाख़ज़तहुम साइक़तु वहुम यंज़ुरून फमस्तताऊ मिन क़ियामिन, पोइ न ताक़त रखियाऊं, फमा इस्तताअत नथे रखियाऊं, फमस्तताऊ मिन क़ियामिन वमा कानू मुंतसिरीन, न को बीह सघिया न को मददगार को हुयो हुननि जो जेको मदद बदिलो वठे हुननि जे तरफ़ां, हुननि जी मदद करे नुसरत करे हुननि जी। वमा कानू
मुंतसिरीन, नसरत करण वारो को कोन हुयो. दे वर नॉट helped by anybody. Nobody was there to help them. فما استطاعوا من قيام وما كانوا منتصرين. وفي ثمود إذ قيل لهم تمتعوا حتى حين فأتوا عن أمر ربهم فأخذتهم الصاعقة وهم ينظرون. فما استطاعوا من قيام وما كانوا منتصرين. बसि ॻाल्हि ख़तमु पंहिंजे समूद क़ौम जी, हज़रत सालीह जी क़ौम जी. हाणे वरी अॻिते पहिरें क़ौम हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम ॾांहुं. हा, हुनजो नालो क़ौम जो न आहे, हिन करे जो आहे यूनिवर्सल हुई, ग्लोबल हुई उहा आफ़त. इन करे हींअर बि जेको ग्लोबल हाणे थी वई आहे, हाणे इन खे बि अलाह ताला को पुॼंदो ऐं वठि कंदो अहिड़े नमूने सां जहिड़ी क़ौम नूह अलैहिस्सलाम सां कयईं. ऐं अलाह ताला जंहिंखे बचाइणो हूंदुसि तंहिंखे बचाईंदो, जंहिंखे तबाह करणो हूंदुसि तंहिंखे तबाह कंदो. हींअर ग्लोबल आहे. ऐं हज़रत नूह जी क़ौम जेका सा कास्ट सिस्टम हुयो हुन में, ऐं बुछड़ाई हुन में घणी हुई, ऐं वठि पकड़ माण्हुनि सां विस्तदा जबर ऐं इस्तिबदाल जेको घणो हो, ऐं तमामु ज़ालिम हा, मुज़िम हा, अता पंहिंजो अज़लम हुआ अतग़ा. फरमाए थो वक़ौम नूह मिन क़ब्ल, हिन खां अॻु में सभिनी खां क़ौम नूह जी. इन्नहुम कानू क़ौमन फ़ासिक़ीन, उहा फ़ासिक़नि जी क़ौम हुई, ॼाणंदा हुआ थी ख़राबी आहे, तंहिं हूंदे बि कंदा हुआ बुछड़ाई. वस्समाअ बनयनाहा, बसि मूसा नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जी ख़तम ॻाल्हि इहा हिकिड़ी में. वक़ौम नूह, उन्हनि खे बर्बादु कयईं, उहा ख़बर आहे सॼी दुनिया खे. हाणे बसि आसमान ॾांहुं अचे थो 47 आयत खां. वस्समाअ बनयनाहा, आसमान खे असां बनायोसीं, कहिड़े नमूने ठाहियोसीं, हॾियोसीं. बिअयदिन, पंहिंजे हथ सां, ताक़त सां. हथ माना ताक़त, हथ अलाह जा, हथ न को हथ, न को पेर, न को अखियूं, न को, मतिलबु असांजा हथ कोन. इहो मेटाफोरिकल आहिनि छा, मतिलबु तमसील आहे छा आहे, मतिलबु उनजी माना जीअं अलाह ताला ॼाणे, बसि असांखे ख़बर न आहे हथ कहिड़ा, हथ पेर कहिड़ा अलाह जा, क़ुरान कहिड़ी अलाह जी, साक़ कहिड़ी अलाह जी. वइन्ना लमूसिऊन, असीं वसियत रखूं था, वसियत यानी कोशिशि यानी ताक़त सघत रखूं था. वइन्ना लमूसिऊन वल अर्द फरशनाहा, ज़मीन खे पखिड़ियोसीं, फर्श पखिड़े विछायोसीं, आसमान ज़मीन खे विछायोसीं, फर्श कयोसीं. फनिअमल माहिदून, पोइ कहिड़ो न सुठा पखिड़ींदड़ आहियूं. महद इल लहद जेको चइबो आहे, महद माना पखिड़ माना विछाइणो. अतलबुल इल्म मिनल महद इल लहद, अतलबुल इल्म वलौ कान वलौ बिस्सीन, अतलबुल इल्म वलौ कान बिस्सीन, अतलबुल इल्म तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्ल मुस्लिमिन व मुस्लिमतिन, तलबुल इल्म फरीदतुन अला कुल्ल मुस्लिम वग़ैरह वग़ैरह. वमिन कुल्लि शैइन ख़लक़ना ज़ौजैन, हर शइ जा यानी पॉज़िटिव नेगेटिव, मेल फीमेल ज़ौजैन ठाहियासीं. लअल्लकुम तज़क्करून, कंप्यूटर खे बि ज़ौजैन बनायो अथऊं, जो 0 ऐं 1, 0 ऐं 1 ते सॼो कमु ठहियलु आहे, 0 आहे ऐं 1 आहे, 0 आहे 1 आहे. फफ़िरू इलल्लाह, पोइ भॼो अलाह ॾांहुं, यानी फ़रार केॾांहुं कंदो, अलाह ॾांहुं फ़रार कयो. कला खां फ़रार करे सूरत यासीन में फरमाईंद केॾांहुं भॼींदो, पंहिंजो आसमान ऐं ज़मीन जी ऐं हुनजे विच में जेकी कुझु आहे सो मुंहिंजे हथ में आहे, तव्हां भॼो केॾांहुं था भॼो. या जिन वल या आयु या जिन वल इंसिन इस्तताअतुम अन तनफुज़ू मिन अक़तारिस समावाति वल अर्दि फनफुज़ू ला तनफुज़ून इल्ला बिसुल्तान. हिते फरमाए थो फ़फ़िरू इलल्लाह, अलाह ॾांहुं भॼो. केॾांहुं भॼींदो, अलाह खां परे केॾांहुं भॼंदो. फ़फ़िरू इलल्लाह इन्नी लकुम मिन्हु नज़ीरुम मुबीन, ऐं आऊं यानी रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो जेको आहे सो तव्हांजे लाइ नज़ीर आहियां, यानी वार्निंग ॾियण वारो आहियां, पधरो ॾियारींदड़ आयो आहियां. वला तजलू मअल्लाह इलाहन वला तजलू मअल्लाह इलाहन आखर,
अलाह सां ॿिए कंहिंखे शरीक न करियो, न ठाहियो ॿिए खे, त जाल ठाहिनि। भला तजालू अलाह सां न ठाहियो ॿियो इलाहनि आख़िर ॿिए कंहिं अलाह खे। इन्नी लकुम मिनहु नज़ीरुम मुबीन, साॻिया लफ़्ज़ जेके 50 आयत में वरी 51 में साॻिया। इन्नी लकुम मिनहु नज़ीरुम मुबीन, इन्नी लकुम मिनहु नज़ीरुम मुबीन, साॻिया लफ़्ज़। कज़ालिक इहो इफ़सिस जे लाइ आहे। कज़ालिक मा अतल्लज़ीन मिन क़ब्लिहिम रसूलन इल्ला क़ालू साहिरुन औ मजनून। हीअ इम्फसिस इन करे आहे, ऐं हीअ ॻाल्हि बि सॼी अलाह ताला इन करे थो ॿुधाए, हीअ जेके मिसाल ॿुधायईं आद जा, समूद जा, हज़रत मूसा अलैहिस्सलाम जी क़ौम जा, हज़रत इब्राहिम जा, ऐं हज़रत नूह अलैहिस्सलाम जी क़ौम जा। इन करे त कज़ालिक अहिड़ी तरह, यानी जीअं अॻिमिन क़ौमुनि सां असां कयोसीं तीअं। कज़ालिक मा अतल्लज़ीन मिन क़ब्लिहिम, जेके अॻिमिन क़ौमुनि सां कयासीं से हिननि पोयनि कुरैशन मके वारनि सां या पोइ जे क़ौमुनि सां बि असीं ईअं करे सघूं था, कंहिं न कंहिं नमूने सां असीं तबाह ऐं बर्बादु करे सघूं था। मुस्लमाननि खे बि तबाह बर्बादु कयईं केतिरा दफ़ा, जो मुग़ल आंदा आहिनि, क्रूसेडर्स आंदा आहिनि, पंहिंजो हींअर इहे 200-300 सालनि खां वठी तबाही ऐं बर्बादीअ में यूरोपियंस जे हथां पिया मार पादर पिया खाइनि, त इहो सॼी ॻाल्हि इन करे जो लक्षण ख़राबु आहिनि। कज़ालिक मा अतल्लज़ीन मिन क़ब्लिहिम मिन रसूलिन इल्ला क़ालू साहिरुन औ मजनून। जन वटि आयो थियो उन्हनि वटि को पैगम्बर, त चयाऊं त हीअ न आहे सवाइ साहिर जे जादूगर आहे या त मजनून आहे। इहे ॿ नाला थिए ॾिनऊं। हाणे हिन सूरत में मजनून आहे, सूरत नून वल कलम में मजनून आहे 2 दफ़ा, शुरू में बि आख़िर में बि, ऐं हिन में बि, ऐं केतिरनि सूरत में त अलाह ताला फरमाए थो त तूं इहे कसम आहे मूंखे त तूं मजनून न आहीं। त या हू एतिराज़ु कंदा, तूं मजनून आहीं, तूं चरियो आहीं, तूं जादूगर आहीं, तूं काहिन आहीं, तूं शाइर आहीं, तूं फलाणा आहीं, तूं चीर आहीं, हज़ार नाला, सभु नाला रसूल अलाह सुब्हानो ताला किन क़ुर में ॾिना आहिनि उहे सभई। कज़ालिक मा अतल्लज़ीन मिन क़ब्लिहिम मिन रसूलिन इल्ला क़ालू साहिरुन औ मजनून अतवासौ बिही। चवनि हिक ॿिए खे हिदायत कई त ईअं कजो, यानी हठ धर्मी ऐं वॾाई ऐं ज़ुल्म ऐं जबर ऐं जो इनकार कजो, हिक ॿिए खे चवंदा या क़ौमुनि छा? ईअं मतिलबु अलाह ताला सुवाल थो पुछे, सुवाल जो मतिलबु इहो आहे त ईअं ई कंदा थिया आया पिया। बलहुम क़ौमुन ताग़ून, तग़ा वारी क़ौम हुई, यानी बग़ावत वारी क़ौम हुई, पर माण्हू आहे शरारत वारा क़ौम। फ़तवल्ल अन्हुम, पोइ रसूल पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अलाह ताला फरमाए थो त हे नबी पाक सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, पोइ हिन खां तूं मुंहुं मोड़, वल्ल माना मुंहुं मोड़, पर पासो कर। फ़तवल्ल अन्हुम फ़मा अंत बिमलूम, बराबरि तो ते मलामत कोन्हे, तो ते मयार कोन्हे, यानी जो कॾहिं नथा ईमान आणनि त तुंहिंजो ॾोहो हिन में न आहे, तो ते मयार न आहे, तो ते मेणो न आहे। हिन जा पंहिंजा लक्षण अहिड़ा आहिनि, हिन जे लोह कलम में लिखियलु ईअं आहे त हीअ मरंदा काफ़र थी जहन्नम में वेंदा, तंहिं करे तुंहिंजो ॾोह न आहे, तुंहिंजो रुॻो कलम आहे बलागुन मुबीन, तोखे रुॻो वार्निंग करणी आहे। अलाह ताला फरमाए थो जो जब्बार तो करे न मोकिलियो तूं हिन ते मुसैतर कोन आहीं, तूं हिन ते हीअ कोन आहीं, तूं हिन ते कोन। फ़तवल्ल अन्हुम फ़मा अंत बिमलूमिन वज़क्किर, हिनखे सम्झाईंदो रह बार बार वरी, ज़क्कर माना तशदीद जेका आहे उहा वरी 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 करण जी आहे। वज़क्किर फ़इन्न ज़िक्रा तनफ़उल मुमिनीन, नसीहत जेका आहे सा मोमिननि खे नफ़ो ॾींदी, काफ़िरनि खे नफ़ो न ॾींदी, हठीलनि खे, मुस्तकबिरनि खे नसीहत नफ़ो न ॾींदी। जंहिंजा क़ल्ब सुतल हूंदो आहे, मुअल हूंदा, तन खे नसीहत नफ़ो न ॾींदी। जंहिंजूं दिलियूं हई हूंदियूं, जहिड़ियूं हूंदियूं, उन्हनि खे तक़वा ऐं परहेज़गारी ख़शियत रहमान हूंदी, तन खे फ़ाइदो थींदो। वज़किर
فإن الذكرى تنفع المؤمنين وما خلقت الجن والإنس إلا ليعبدون. हाणे 56 आयत आहे त असां आसमान त असां जिन ऐं इंसान ख़लकिया न आहिनि सवाइ इबादत जे लाइ। हिन खां ॿियो को असीं कुझु गुरू कोन था छा लाइ ख़लकियो अथऊं त असांजी इबादत कनि, यानी असांजी वर्शिप कनि। असांखे अलाह ताला खे वर्शिप जी ज़रूरत न आहे, सॼी दुनिया हुनजी इबादत करे त हुनजो को दर्जो वधंदो कोन को। हू जहिड़ो आहे अलाह ताला पाण का मालिक आहे हुन मथे कोन थींदो। ऐं जेकॾहिं सॼी दुनिया अलाह ताला खे न मञे ऐं कुफ़ुर करे त हुनजे दर्जे में घटिताई कोन थींदी जहिड़ो पाण आहे। हैसियत हुनजी, वक़ार हुनजी, अज़मत हुनजो, शान जेको आहे सो घटिबो न को वधंदो ॿिन्ही सूरतुनि में। वमा ख़लक़्तु, पर इंसान जो रुतबो वधंदो, इंसान जो रुतबो घटिबो, इंसान हेठि थींदो, इंसान मथे थींदो। वमा ख़लक़्तुल जिन्न वल इंस इल्ला लियअबुदून मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन। अलाह ताला चए थो आउं हुनखां को रिस्क कोन थो घुरां मूंखे खारायो पीआरियो, जीअं हिंदू पंहिंजे बुतनि खे खाराईंदा आहिनि। हीअ हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम जी क़ौम जेका हुई, जेको हुते उर में ॿियनि हंधनि ते हुनखे खारायूं, खाइण पीअण जे लाइ खाधा थिया न, खाधा बुत कहिड़ा खाईंदा, बुत को खाईंदा त कोन को, पर भला को इंसान खे बाद ख़ुदा बनाईंदा हुजनि, उहो खाए पीए पेट भरे ऐं पंहिंजो वञे काकूस में वञे फलां थिए, पर को अलाह त कोन थी पवंदो इन करे जो तईं हुनखे सजदो कंदो त अलाह त कोन थींदो। मा उरीदु मिनहुम मिन रिज़्क़िन वमा उरीदु अन युतिमून। ऐं न कोई चाहे थो त मूंखे, आउं चाहियां थो मूंखे खाराइनि, न को आउं रिस्क घुरान थो, न को चाहियां थो मूंखे खाराइनि, ॿई ॻाल्हियूं ग़लति। इन्नल्लाह हुवल रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। बेशक अलाह ताला पाण रज़्ज़ाक़ आहे ऐं वरी ताक़त वारो, सगारो आहे ऐं ॾाढो आहे, हिमत वारी, सघ वारो, ताक़त मतीन, कुवत वारो आहे। हाणे इहो आयत तमामु सुहिणी आहे, पंहिंजो जेका यादि करणु घुरिजे रिस्क जे लाइ। इन्नल्लाह हुवल रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। इन्नल्लाह हुवर रज़्ज़ाक़ ज़ुल क़ुव्वतिल मतीन। फ़इन्न लिल्लज़ीन ज़लमू, पोइ बेशक उन्हनि जन ज़ुल्म कयो, ज़नूबन मिस्ल ज़नूब, ज़नूब जो ॾोहारियुनि जो, ऐं हिते जेको माना आहे को ॿोखो ठांव को जीअं भरियलु थींदो आहे, ज़नूब ॾोहनि जो ठांव भरियलु आहे। फ़इन्न लिल्लज़ीन ज़लमू ज़नूबन मिस्ल ज़नूबि असहाबिहिम फला यस्ताजिलून। पोइ हुननि जो जेको ॿोखो, हुनजी संगत जो जीअं भरियलु आहे तीअं, जीअं अॻे क़ौमुनि जीअं बुछड़ाइनि ते हुया तीअं हीअ क़ौम जेका आहे सा बि ओहिड़े उन्हनि वांगुरु ई आहे। फला यस्ताजिलून, पोइ न तकड़ी घुर कनि मूंखां, यानी न चवंदा अज़ाब कॾहिं थो अचे, ऐं पंहिंजे वक़्तु मोकिलियुमि जॾहिं मोकिलियुमि। फवैलुल लिल्लज़ीन कफ़रू, पोइ काफ़र जेके आहिनि, जेके कुफ़र जन कुफ़र कयो आहे तन ते वैल हुजे, जिन ते तबाही हुजे। कुतिल खर्रासून, ॿियनि हंधनि ते लानत आहे हुननि ते, हिते वैल आहे। फवैलुल लिल्लज़ीन कफ़रू मिन यौमिहिमुल्लज़ी युअदून। उन ॾींहुं जंहिं ॾींहं जो वाइदो कयो वियो आहे, जिन जी धमकी ॾिनी वई आहे, युअदून वाइदो ऐं वईद जंहिंजी आहे, त उहो ॾींहुं जेको आहे सो उहो काफ़रनि जे लाइ वॾो वैल जो ॾींहुं थींदो। फवैलुल लिल्लज़ीन कफ़रू मिन यौमिहिमुल्लज़ी युअदून। हा, हिते पूरी थी पंहिंजी 60 आयतुनि पंहिंजी सूरत ज़ारियात जूं। ऐं हिन खां पोइ सूरत तूर आहे, ऐं तूर में बि सभु मतिलबु साॻिया मज़मून आहिनि, पर पोइ हिन मंझि ॿियनि क़ौमुनि, पुराणियुनि क़ौमुनि जो रुॻो ज़िक्र हिन में न आहे। काफ़ में आहे, ज़ारियात में आहे, नजम में आहे, कमर में आहे, पुराणियुनि क़ौमुनि जो ज़िक्र हिन तूर में, ऐं सूरत रहमान में, सूरत वाक़िआ में पुराणियुनि क़ौमुनि जो ज़िक्र न आहे। इहो ॼण फ़र्क़ु आहे, पर हिन जो हूअं ॿिए नमूने सां हिन सभिनी काफ़, ज़ारियात, तूर ऐं नजम ऐं कमर ऐं रहमान ऐं वाक़िआ ऐं हदीद जो हिक ॿिए सां सभिनी जो तालुक़ु आहे ऐं मज़मून
मुसाबत आहे ऐं उनखे मज़मून खे ॾिसे कहिड़ी निस्बत आहे उनजो कहिड़ो तालुक़ु आहे। हाणे हिते असांजी हीअ सूरत ख़तमु थी इनशा अलाह आमीन। अलाहुम्मा